अभी मजा आएगा ना भिड़ो। भाई हिकिड़ी MP3 ॾेखारियो सुठी ऐं वॾे आवाज़ वारी। वाह ही MP3 अथई सुठे मां सुठी ऐं सस्ते मां सस्ती। एडी MP3 तोखे सॼो गुलाब लेगारी मां कोन मिलदी। ही MP3 सिर्फ़ तोखे हिनी दुकान तां मिलदी। खण मां जो कसम। यारा मां वठण सामान आयो खणायो कसम पिया मूंखां। हल भला आहे घणे जी? ही MP3 आहे 1500 जी ऐं मार्केट में हले थी 2000 जी ऐं आऊं तव्हांखे 1500 में ॾींदुसि। मार्केट में 2000 रुपए जी आहे। हा हा खण मां जो कसम। यारा मांखे वठणी ॿाहिरि उहा कसम खणाइण आया आहियो। हल भला तूं असांखे फाइनल घणे में ॾींदे? असीं फाइनल 800 ॾींदासीं। वधीक तुंहिंजी मर्ज़ी आहे। न न भाउ 800 जी असांजी ख़रीदी कोन्हे। न न भाउ 800 में असांखे वारे में ई कोन्हे। अञा तोखे 800 में वारे में कोन्हे? न भाउ कोन थो खाए। खण मां जो कसम। ए यार ॾियो पैसा खणो। हा सही आहे न? हा सही आहे। ॿुध हिन जो आवाज़ ख़राब कोन थींदो न? न भाउ ही वारंटी वारी शइ आहे हिन जो ज़िंदगी भर आवाज़ ख़राब कोन थींदो। असां 2 नंबर शइ रखूं ई कोन। असां वटि हर शइ VIP हूंदी आहे। खण मां जो कसम। यारी ही मशीन आहे ख़राब थींदी आहे पर सुठो टाइम कटंदी। खण मां जो कसम। न बाबा MP3 आहे कोन। हलो हितां शाबाश हलो। MP3 कोन्हे? न MP3 कोन्हे। खण मां जो कसम। ओ टूटा टूटा एक परिंदा ऐसे टूटा कि फिर जुड़ ना पाया।